हाई व्यूअर्स, अॼु 14 मई 2022 आहे ऐं आगा ज़फ़र अवां जी ख़िदमत में प्रोग्राम कल्याण कालम बुनियादी तौर ते असांजी अख़बार जेका रोज़ानी कल्याण आहे उन जो सम्झो त जेको एडिटोरियल आहे ही उन जी ही हिकिड़े क़िस्म जी वज़ाहत हूंदी आहे, एक्सटेंशन हूंदी आहे। त अॼु असीं ॻाल्हाईंदासीं बिजली जे मौज़ू ते। बिजली जे हवाले सां सॼे मुल्क में जेको बिजली जो शॉर्टफॉल आहे, जेका शदीद बहरान ऐं हिकिड़ी कैफ़ियत आहे, जेका खोट आहे ऐं जेका लोड शेडिंग आहे, मुख़्तलिफ़ शहरनि मां तक़रीबन रोज़ाने अहिड़े क़िस्म जूं ख़बरूं असांजा नुमाइंदा असांखे मोकिलींदा रहनि था सॼे सिंध मां हर हिकु स्टेशन तां तक़रीबन, त बिजली जी शदीद लोड शेडिंग आहे। इन सूरत हाल में जॾहिं त हीअ जेका हींअर ताज़ी हुकूमत आहे, गॾियल पार्टियुनि जी जेका हुकूमत आहे, वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जी इन्हनि अचण सां इहो ऐलान कयो त 1 मई खां असीं कोशिशि कंदासीं त बिजली जो शॉर्टफॉल न थी सघे। छो त हुननि ॿुधायो त मुल्क में जेके 27 अहिड़े क़िस्म जा जेके पैदावारी बिजली जा पैदावारी यूनिट्स आहिनि उहे बंदि आहिनि ऐं उन्हनि खे असीं जेको आहे सो इस्तेमाल में आणींदासीं। उन लाइ उन्हनि ॿुधायो, असांखे ख़ुशख़बरी ॾिनी त फर्नेस आयल ऐं ॿिनि शयुनि जो बंदोबस्तु थी वियो आहे, LNG वग़ैरह जो उन्हनि सभिनी शयुनि जो। पर उहो असीं सम्झूं था त शदीद बहरानी कैफ़ियत आहे, इक़्तिसादी ऐं मुआशी तौर ते तमामु घणी सूरत हाल ख़राबु आहे। पर बिजली जी जेका आहे सूरत हाल, उन सां मुल्क जी मजमूई जेका पैदावारी सूरत हाल आहे उहा तबाह थी वञे, उहा बर्बादु थी वञे। असांजी जेका पैदावारी सलाहियत जेकॾहिं 100 मां घटिजी 10 ते या 5 ते वञी बीहे या 15 ते बीहे, त असीं कीअं पंहिंजे मुआशी मसइलनि खे ओवरकम करे सघूं था। मुल्क रुगो हिननि कर्ज़नि ते त कोन हलाइबो न। IMF, वर्ल्ड बैंक या एशियन डेवलपमेंट बैंक या ॿियनि दोस्तनि जे कर्ज़नि जे आसिरे ते असीं केसिताईं रहंदासीं। सो इन लाइ असांखे पंहिंजा वसीला क़तब आणणु घुरिजनि ऐं वसीला क़तब आणण जे लाइ ज़ाहिर आहे असांखे जेके असांजा एनर्जी जा जेके ज़रिया आहिनि, बिजली आहे या असांजी ॿियूं जेके एनर्जी जूं ॿियूं जेके मिसाल गैस आहे, त उन्हनि सभिनी शयुनि खे, पेट्रोल आहे, फर्नेस आयल आहे, उन्हनि सभिनी शयुनि जी असांखे पूरो करणु घुरिजे ऐं उन लाइ हिकिड़ी मज़बूत ऐं पॉलिसियूं ठाहिणु खपनि। हीअ जेका हींअर जेका बिजली जी खोट आहे उहा ॾाढी हिकिड़ी शदीद बुरानी कैफ़ियत में आहे त इन में मुल्क कीअं तरक़ी करे सघे थो। ऐं उन में ही अॼु जी जेका सूरत हाल आहे, अॼु जी सूरत हाल ईअं आहे त मुंहिंजे अॻियां कुझु अंग अखर पिया आहिनि। ऐं तव्हांखे ॿुधायां थो त कुल बिजली जी घुर्ज जेका मुल्क में आहे सा आहे 25,500 मेगावाट। 25,500 मेगावाट असांखे घुर्जे रोज़ाने बिजली। ऐं कुल पैदावार जेका आहे उहा आहे 20,757 मेगावाट, यानी 4,757 मेगावाट असां वटि खोट आहे बिजली जी हिननि ॾींहंनि में हलंदे। इन जो मतिलबु आहे त तक़रीबन हीअ जेका खोट आहे, जेकॾहिं हुनजो सैकड़ो कढूं, हुनजो जेकॾहिं असीं रेशो कढूं, त इहा ज़रे घटि वञी 19-20% सैकड़ो थिए थी। ऐं जॾहिं त असां वटि जेका बिजली जी लोड शेडिंग जेका थिए थी उहा शहरनि में 8 खां 10 कलाक जी आहे ऐं ॻोठनि में ॿारहाड़ियुनि में इहा खोट, इहा जेका लोड शेडिंग आहे, इहा 18 कलाक 20 कलाक जी आहे। यानी 18 कलाक जेकॾहिं या 20 कलाक आहे, इन जो मतिलबु आहे त जेका खोट आहे उहा तक़रीबन ज़रे घटि 70 खां 80 सैकड़ो आहे ॿारहाड़ियुनि में। ऐं शहरनि में बि उहा खोट जेका आहे सा घटि में घटि माना 30 खां 35-38% थिए थी या 40% थिए थी। जॾहिं त असां वटि जेका बिजली जी खोट आहे उहा 20% खां मथे कान्हे। इन जो मतिलबु आहे त हीअ जेको कुझु आहे हीअ का मैनेजमेंट जी ग़लती आहे, का बेवकूफ़ी आहे न। हिन में किथे न किथे कंहिं न कंहिं सूरत में
यानी करप्शन खणी न बि चऊं असां हुनखे, पर हुन में जेका इंतिज़ामकारी आहे उन में किथे न किथे को फिला आहे, किथे न किथे का खोट आहे जंहिंखे पूरो थियणु घुरिजे। असीं जेकॾहिं ॾिसूं था मिसाल तौरु हीअ असांजी पैदावारी सलाह जो जेको विचूर जेकॾहिं असीं ॾिसूं था त असां वटि जेके वसीला आहिनि, जेके ज़रिया आहिनि बिजली पैदा करण जा, उन में पन बिजली जेका आहे उहा 5037 मेगावाट असांजी पैदावार करे थी। थर्मल पावर प्लांट जेको पाणी ते जेका बिजली पैदा थी सिर्फ़ु 821 मेगावाट। ख़ानगी बिजली घर जेके आहिनि सभिनी खां वधीक पैदावार जेके आहिनि उहे कनि था ऐं उहे बिजली विकिणनि था, जेका ख़रीद कजे थी सरकार पारां 11,717 मेगावाट। ॾिसण जी ज़रूरत आहे, ऐं का बि ॻाल्हि कोन थो कयां, सिर्फ़ु एतिरी ॻाल्हि कयां थो त हीअ ॾिसण जी ज़रूरत आहे त जेके ख़ानगी इदारा ख़ानगी माण्हू जेके आहिनि उहे जेके अंग खणनि उहे का हेर फेर त कोन था कनि, किथे का मिली भगत त कान्हे। विंग पावर प्लांट जेके आहिनि उहे 535 मेगावाट असांखे बिजली पैदा करे ॾियनि था। ऐं अॼु जी सूरत हाल में सोलर पावर प्लांट जेको कुदरत जो फितरत जो वॾे में वॾो जेको ज़रियो आहे, जेको असांखे माना गुज़िरियल 50 सालनि खां पीपल्स पार्टी जे पहिरें दौर खां वठी ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जे दौर खां वठी सोलर बिजली घर जेके आहिनि से या हिननि जा जेके यूनिट्स जेके आहिनि क़ाइमु कया विया ऐं हिते हैदराबाद में जामशोर जे भरिसां हिकिड़ो क़ाइमु कयो वियो हो। इन्हनि सॼी उमिरि कमु कोन कयो ऐं नेट्स जेके आहिनि इहे जेके प्राइवेट तौर ते चाइना ऐं उन्हनि ॿियनि मुल्कनि मां जेके इहे अहिड़े क़िस्म जी शयूं जरायूं तॾहिं वञी कमु कयो ऐं उहो सिर्फ़ु 114 मेगावाट सोलर पावर प्लांट मां बिजली असीं प्रोड्यूस कयूं था। ऐं न्यूक्लियर यानी एटमी बिजली जेका आहे उहा तक़रीबन 2372 मेगावाट आहे। त हिन ते नज़र पवंदे थोरो दिलि ॾुखे थी। अच्छा, हिन में मूंखे थर वारी बिजली जो अंग अखर हिन में नज़र कोन था अचनि। कोयले वारी बिजली जेका आहे या त उहा थर्मल में मिलायल आहे, त जेकॾहिं इहा सभु कुझु आहे ऐं हिन में जेकॾहिं सिर्फ़ु अंगनि जी हेरा फेरी आहे, जेकॾहिं हिन में किथे का के वापारी या जेके कंपनियूं आहिनि उन्हनि जे तरफ़ां जेकॾहिं हिन में का हेरा फेरी थियल आहे त उहा ॾिसणु घुरिजे, गवर्नमेंट खे घुरिजे त उन्हनि खे एड्रेस करे। ऐं ॿियो अर्ज़ु असीं इहो कंदासीं त हीअ जेका बिजली आहे इहा आख़िर इन जो हिकिड़ो जेको हिकिड़ो वॾो हिकिड़ो हाथी जहिड़ो हिकिड़ो इदारो वापडा जेको असांजे माना पाणी ते बि हिकिड़े क़िस्म जो माना नांग वांगुरु वेठो आहे ऐं असांजे ॿियनि जेके पैदावारी जेके सलाहियतूं आहिनि असांजी एग्रीकल्चर उनखे बि उन तबाह करे छॾियो आहे। इन हवाले सां त पाणी जी जेका विरछ आहे उहा ठीकु नथी थिए ऐं सही वक़्त ते सही पाणी नथो पहुचे। पाणी जी जेको गॾु करण जो अंदाज़ आहे उहो बि मुनासिबु नाहे। त ऐं जॾहिं बिजली जा जेके पैदावारी ज़रिया ॿिया जेकॾहिं तमामु घणा आहिनि ऐं मुफ़्त वारा जेके ख़ुदा जे तरफ़ां जेका हिकिड़ी फितरी असांखे एनर्जी जेका मिलियल आहे सिज वारी सोलर सिस्टम ऐं हेॾां थर में कोयलो ऐं सॼी सिंधी जामशोर में जेकी आहे कोयलो, इन्हनि सभिनी शयुनि खे जेकॾहिं इन्हनि कोयले कॾहिं बजाए सिरुनि पचाइण जे ऐं जेका सरकारी जेका गैस निकिरे थी उहो सरकारी तौर ते जेकॾहिं पंजाब जे भठनि खे ॾिजे त तव्हां वञी हिन मां सिरूं पचाए ऐं विकिणो त इहा हिकिड़ी ज़्यादती आहे। ऐं इहा जेका मूंखे ख़बर आहे त इन में इलाही करप्शन इन्वॉल्व आहे। गैस जेका नेचुरल गैस आहे उहो हिकिड़ो अहिड़ो पैदावारी असांजो हिकिड़ो वसीलो आहे जंहिंखे भली बिजली पैदा करण लाइ इस्तेमालु कजे, पर उनखे ॿियनि मक़सदनि लाइ ॿियनि पैदावारी मक़सदनि लाइ इस्तेमालु करणु घुरिजे, न की असांखे सिरुनि जे भठनि में उनखे हिन में ॿारे उछलाए छॾणु खपे। सो इन्हनि सभिनी शयुनि खे ॾिसण जी ज़रूरत आहे। आउं सम्झां थो त आख़िरी ॻाल्हि जेका आउं करणु चाहियां थो उहा इहा आहे त अरिड़हीं तरमीमी बिल खां पोइ अरिड़हीं तरमीम खां पोइ घणियूं शयूं जेके आहिनि सूबनि ॾे अची वियूं आहिनि। सूबनि खे इहो इख़्तियार आहे त हू पंहिंजी बिजली पाण पैदा कनि ऐं अहिड़े क़िस्म जो हिकिड़ो सुप्रीम कोर्ट जो हिकिड़ो फ़ैसिलो हुयो, हाई कोर्ट जो हिकिड़ो फ़ैसिलो हुयो त जेके नवां हिकिड़ा मेगा यूनिट्स इहे जेके कंस्ट्रक्शन जा जेके आहिनि उहे थियनि था त उन्हनि खे पहिरीं पंहिंजी बिजली पैदा करण जो बंदोबस्तु करणु घुरिजे। पर आउं इहा ॻाल्हि थो कयां सरकारी सतह ते ही बिजली जेका आहे उहा छो न उहा ज़िले जी सतह ते हिकिड़े ज़िले खे इख़्तियार हुजे त हू पंहिंजी
पंहिंजे लाइ बिजली मुख़्तलिफ़ ज़रियनि मां पैदा करे, ख़ासि तौर ते सोलर सिस्टम सां अञा बि जेकॾहिं हेठि लेवल ते उनखे करे सघे थो त उहो कजे। ऐं पोइ उनजे ज़ाहिर आहे उनजो रेवेन्यू कलेक्ट करण बि सवलो थी पवंदो, उनखे विरहाइण बि सवलो थी पवंदो। ऐं जेकॾहिं कंहिं ज़िले जी बची पए त ठीकु आहे, ॿिए ज़िले में मुख़्तलिफ़ पैदावारी कुझु ज़िलनि में जेके आहिनि से पाणी मां ऐं बाक़ी शयुनि में, जीअं मिसाल असांजो उत्तर जो जेको इलाइक़ो आहे, बल्कि सॼी सिंध सॼे पाकिस्तान में ईअं आहे त सॼो साल तक़रीबन सवाइ आबकलाणी जे मौसम जे जेका बरसाति जी सावण ऐं बडे जी मौसम खां सवाइ, यानी अगस्त ऐं 15 जुलाई खां 15 सेप्टेम्बर ताईं खे छॾे करे बाक़ी सॼो साल सिज चमकंदो रहे थो। ऐं असांजे हिन ॾाखिणे सिंध जे इलाइक़े में सॼो साल तक़रीबन ज़बरदस्त क़िस्म जूं हवाऊं हलंदियूं रहनि थियूं। त इन्हनि सभिनी एनर्जी जे ज़रियनि खे इस्तेमालु कंदे असांखे नंढे पैमाने ते बिजली ठाहिण जा यूनिट्स हणणु खपनि। ऐं सरकार खे हेॾां ध्यानु ॾियणु खपे ऐं बिजली जो जेको बहिरान आहे उनखे ख़तमु करण जा कोशिशूं करणु घुरिजनि। तव्हां सभिनी जी महिरबानी। आख़िर में गुज़ारिश इहा कंदुसि त डेली कल्याण असांजो चैनल जेको आहे उनखे सब्सक्राइब करियो, बेल आइकन जो बटन दबायो ऐं कल्याण जो कालम असांजे फेसबुक ते उनखे फॉलो कयो। तव्हां सभिनी जी महिरबानी।